अस्सलाम वालेकुम दोस्तों, खैर सां अॼु अटेंडेंस जे हवाले सां शागिर्दनि जो हिकिड़ो वॾो तादाद कॉलेज जे अंदरि मौजूदु आहे। यकीनन जेको असां हर दफ़े इंजीनियरिंग फस्ट ईयर ऐं इंजीनियरिंग प्री मेडिकल जा असां जेके ग्रुप्स ठाहींदा आहियूं ऐं अंदाज़ो इहो आहे त अॼु उन्हनि ग्रुप्स खे जेको आहे सो मेंटेन करण में हलंदा। अचो हीअ अचे पहिरीं इमदादनि खां वठी इन पासे खां शुरू कयो, शाबाश। त हिकु दफ़ो ॿीहर उन्हनि सभिनी जेके बि वास्तेदार शागिर्द आहिनि, वालदेन आहिनि या उहा सिविल सोसाइटी आहे जेकी अक्सर असांजे कमुकार खे वॉच कंदी आहे, उन सभिनी खे हिकु दफ़ो गुज़ारिश आहे त पंहिंजे ॿारनि खे मोकिलियो। ऐं हीअ इदारा अव्हां जे लाइ आहिनि, अव्हां जे तइलीम जे लाइ आहिनि ऐं हिननि जे अंदरि अव्हां जे अचण सां ई जेको आहे सो रौनकूं हूंदियूं। हितां शुरू थींदी। हा, हे पोयां घुतू न आणो बाबा, पोयां घुतू न आणो। 10-15 सेकंडनि में सभु क्लासनि में अची वेंदो। रोज़ाने जी बुनियाद ते ही सभु शयूं अव्हां सां शेयर करण जो मक़सदु हूंदो आहे त उस्ताद बुखार डिग्री कॉलेज ज़िले दादू जे अंदरि मॉडल कोर कॉलेज तौरु जेको आहे सो अव्हां सां हली रहियो आहे। हलो हलो पोयां, तव्हां सभु पोयां वञो, हुन आख़िरी लाइन में। शाबाश, जेके देरि सां आया आहियो वञी न पोयां, शाबाश। हे सभिनी आख़िरी लाइन में प्यारींदो वञु। वालदेन खे, सिविल सोसाइटी खे, दादू जे उन्हनि नौजवाननि खे जिन वटि जी असां वटि दाख़िला आहे, स्पेशली जेके एलिजिबिलिटी वारा कैंडिडेट आहिनि, उनजी मूं लिस्ट बि पधरी कई हुई। उन्हनि मां हिकिड़ो ॿार बि असां वटि नथो अचे दाख़िला वठी। ऐं ॿाहिरियनि जेको आहे सो शहरनि जा माण्हू आहिनि, ॿाहिरियनि बोर्डनि जा माण्हू आहिनि, उन दाख़िलाऊं वरितियूं आहिनि ऐं पोइ अचण लाइ तयारु न आहे। उन सभिनी खे हिकु दफ़ो आउं वरी जेको आहे यादि दहानी कराए छॾियां त बग़ैर अटेंडेंस जेके ऐं हुनजे न अचण जे करे यकीनन उनजी इनरोलमेंट बि न थींदी ऐं उनजा इम्तिहानी फार्म बि न भरिजी सघंदा। महिरबानी कयो, क्लास हलनि पिया ऐं स्पेशली जेके ॿाहिरियां शागिर्द आहिनि उहे ज़रूरु अचनि। दाख़िला जो जेको पर्पज़ आहे पढ़णु हूंदो आहे, न सिर्फ़ु रुॻो सर्टिफिकेट वठणु हूंदो आहे। जेकॾहिं इन सर्टिफिकेट जे पोयां हलणो आहे त पोइ को ॿियो इदारो ॻोल्हियो, कंहिं ॿिए हंधि वञो। त दादू कॉलेज जे अंदरि क्लासिस हलनि पिया। हलंदा हलो बाबा, हलंदा हलो, शाबाश। इहा लाइन एॾी डिघी थी वई, पोइ लाइन घटि रहिजी वई, छो? हिते स्टॉप कर, स्टॉप कर, हिते हितां हलिजो, ठीकु आहे। हलो ने पोयां अचो बचा, शाबाश, ने पोयां अचो। हलंदा अचो, हलंदा अचो, हलंदा अचो। हिन 3 मिंटनि जी वीडियो खे ॾिसणु न विसारींदा। पाकिस्तान ज़िंदाबाद।